जी नाज़रीन, तव्हांखे ताज़ा तरीन ख़बर ॿुधाईंदा हलूं त कंदकुट में शहरी वकील कारोबारी शागिर्द मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां तालुक़ रखनि अमन ख़ातिर रोड ते निकिरी पिया आहिनि। इन सॼे एहतजाजी रैली जी अॻुवाणी कंदड़ में क़ौमी अवामी तारीख़ जे फ़िदा महमदानी, सजाद बिरोई, रहमतुल्लाह छॾण, अली मुराद सब्ज़ोई, शाह अली सोहराणी ऐं SUP जे दिलमुराद ॾहाणी, तारिक महमदानी, PTI जे मोहम्मद शाहबान जखराणी, इन खां अलावा STP जे जस्कम, जमायत इस्लामी, JUI जे अॻुवाननि शिरकत कई। अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांखे रुॻो अमन खपे, असीं अमन ख़ातिर रोड ते मजबूर थी निकिता आहियूं। क़ानून असांखे बेवस ऐं लाचार नज़र पियो अचे। हर रोज़ु अगवा फुरलुट भत्ते लाइ शहरनि खे फ़ोन कॉल्स ऐं पर्चियूं मोकिलियूं वञनि थियूं। कश्मीर ज़िले ख़िलाफ़ु हिकु गहरी साज़िश कई पई वञे, छो त हितां जो घणो कारोबार तबिको हिंदू बिरादरी जो आहे। जेकॾहिं ईअं सिलसिलो हलियो त उहे हितां लॾपलाण करे वेंदा, जंहिंसां असांजे ज़िले खे तमामु घणो वापारी धकु रसी सघे थो। असीं सिंध जे हुकुमरान खां हिकु मुतालबो था करियूं त धाड़ेल कल्चर खे ख़तमु करे असांखे अमन फ़राहम कयो वञे। हीउ एहतजाज हाणे असां न रुकींदासीं जेसिताईं अमन न थींदो, तेसिताईं हीउ एहतजाज जारी रहंदो। ॿी सूरत में असीं हिकु वॾी शटर बंदि हड़ताल जो सॾु ॾेई सघूं था, जेको अणमुदे वक़्त ताईं जारी रही सघे थो। ॾिसंदा रहो सिंध टॉक टाइम न्यूज़।